अस्सलाम वालेकुम। शाह लतीफ़ खाहोरी टीवी तरफ़ां सभिनी सिंध वासियुनि खे सलाम। सिंधी फिल्म जे शौक़ीन जे लाइ हिकु ज़बरदस्त ख़ुशख़बरी आहे त सिंधी फिल्म सोरठ यानी उन जो गानो को बि वीडियो जी सूरत में असां वटि मौजूदु न आहे कंहिं बि यूट्यूब जे चैनल ते। सो मां अव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधायां थो त तव्हांखे मां तमामु जल्द सोरठ फिल्म जो गानो ॾेखारींदुसि। ऐं हीउ गानो रुना लीला ॻायो आहे, पीर कंबर जी शाइरी आहे ऐं मूसीक़ार ख़बर आहे ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ आहे। फिल्म सोरठ जो गानो तमामु जल्द वीडियो जी सूरत में। असांजी चैनल खे पाण बि ॾिसो ऐं दोस्तनि खे शेयर कयो। सिंधी ॿोली जो मुनफ़रिद यूट्यूब चैनल शाह लतीफ़ खाहोरी टीवी।